लतीफ़ सरकार जो पैगाम रहियो आहे, सचल सरमस्त जो पैगाम रहियो आहे, सूफ़ी शाह इनायत जो पैगाम रहियो आहे। असीं मुकम्मल तौर ते अमुन परस्त रहिया आहियूं। जी बिल्कुल, शागिर्द अगवान गनी अमान चांडियो सेंट्रल जेल कराची में एक महीने बाद आज़ाद थी इन वक्त जाम शोरो पहुतो है। सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दन तरफा सिंध आला जी गेट ते वडे अंग में शिरकत करे संदस जो इस्तकबाल कयो पंजे शागिर्द अगवान गनी अमान चांडियो पाण ता गड मौजूद है। अचो संदस सा गाल बोल करियो। छा चवंदो मता जेके इल्जाम लगाया हुआ एक महीनो तवा जेल अंदर हुयो, छा चवंदो? ये त नंढड़ी ख़ुशी आहे ऐं अञा असां जूं वॾियूं ख़ुशियूं जेके मजमूई तौर ते पाण मल्हाईंदासीं उन्हनि जो सफ़र अञा अॻिते आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध जो इहो पैगाम रहियो आहे, लतीफ़ सरकार जो पैगाम रहियो आहे, सचल सरमस्त जो पैगाम रहियो आहे, सूफ़ी शाह इनायत जो पैगाम रहियो आहे। असीं मुकम्मल तौर ते अमुन परस्त रहिया आहियूं। असीं अमुन जा दाई, हीअ जेका धरती सिंध धरती आहे उहा अमुन जी दाई रही आहे। उन सदाई अमुन खे हथी ॾिनी आहे। हाणे मामिलो ॿियो को बि कोन्हे, तमामु सोलो ऐं सादो उनखे सम्झण जी ज़रूरत आहे त जेकॾहिं सिंध जो नौजवान सोचे थो, सिंध जो नौजवान लोचे थो, पंहिंजी धरतीअ ख़ातिर, पंहिंजे असासनि ख़ातिर, पंहिंजे वसीलनि ख़ातिर अगरि उहो ॻाल्हाए थो पियो त हिकिड़ो फ्रेम ठाहियो वियो आहे जंहिंमें खणी असांखे त सम्झ में नथो अचे त इहे कहिड़ा गिरोह आहिनि जेके हिननि सेट करे रखिया आहिनि। पोइ बाबा फिलाणो गिरोह आहे, उन में दहशतगर्दी एक्ट तव्हां उनखे रखे छॾियो। तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी, मीडिया असां खां वधीक ॼाणे थी त अकूबत खाननि में छा पियो थिए, मीडिया असां खां वधीक ॼाणे थी पई त छा माजरा आहे छा माजरा न आहे। ऐं ॿियो मामिलो इहो आहे त मां गुज़िरियल 2 महीननि खां 3 सेप्टेम्बर खां वठी कराचीअ जा सफ़र पे कया। मूंखे नंढड़ियूं थियूं हुयूं जाड़ियूं धीअूं। हिते ॾमर त इहो आहे त फैसिलिटीज़ जी जेका आहे तो लेक ऑफ फैसिलिटीज़ आहे उहे मौजूदु कोन्हनि, इंक्यूबेटर्स कोन्हनि के, ऑक्सीजन जेका आहे त उहा ॿारनि जे लाइ मुयसरु कोन्हे। आम माण्हू ईअं पियो मरे। कराची में थोरियूं घणियूं सहूलियतूं आहिनि, प्राइवेट सेक्टर में सो सहूलियतूं खे ॾिसी करे मां कराची वियो हुउसि। मां तव्हां सभिनी खे हिकिड़ो पैगाम ॾींदुसि, जेके बि नौजवान आहियो त सिंध मल्हायो आहे, सिंध सां आजिज़ी कंदो, सिंध सां मोहबत कंदो। न्याणियुनि खे असांखे कहिड़ी, मां हिकिड़ी ॻाल्हि, असां आजिज़ी वारी वाट वठंदासीं जेका शहीद बशीर खान कुरैशी वारी वाट हुई। न्याणियुनि जे मथे ते हथु, ॿुढड़नि जे पेरनि ते हथु, ॿारनि सां ॿार थी वञणु, पंहिंजे हम उमिरनि सां दिलि मिलाए मिलणु, इहा आजिज़ी आहे, इहा सिंधी माण्हुनि जी रिवायत आहे। मां चाहियां थो त इहो ई सफ़र इन ई अंदाज़ सां जारी ऐं सारी रहे। बाक़ी सिंध जा वकील जेके सरापा एहतजाज रहिया, सिंध जा सहाफ़ी, जेके बि नौजवान शागिर्द, मां उन्हनि सभिनि जो थोराइतो आहियां, छो जो उन्हनि मुंहिंजी गुमशदगी खे पंहिंजो आवाज़ु सम्झो ऐं उन आवाज़ खे बुलंद कयो। उन ई बुनियाद ते मां तव्हां सां गॾु आहियां।